तमाम घनी खुशी है पाकिस्तान प्यार वक्त कायद मोहम्मद अली जिन्ना जी तमाम मेहरबानी जैसा कि आज़ाद करे नो ही मुल्क तमाम खुशी थी तमाम बेहतरीन बेस्ट। अच्छा केड़ो मैसेज ॾींदा जो आवाम के असी आवाम के इहो ॾींदासीं हमेशा पंहिंजी क़ौम जी कयो पढ़ो लिखो पाकिस्तान जो नालो वधायो ऐं पाकिस्तान जी कुछ करो। अच्छा छोकिरियुनि लाइ कहिड़ो मैसेज आहे जेके ॿारहाड़ी जे अक्सर करे वॾेरा जेके न पढ़ाईंदा आहिनि हाँ उन्हनि लाइ इहो मैसेज ॾियणु चाहींदसि महिरबानी करे असांजी धीअनि खे अॻियां वधायो कजो पाकिस्तान जी गर्ल्स खे अॻियां थियनि पंहिंजे मुल्क जो अॻियां थियनि पाकिस्तान खे अॻियां वधाइणु घुरिजे खपे असांजो फ़र्ज़ु आहे पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करणु असां इहो चवणु चाहींदसि तव्हां कहिड़ो रोल जो अदा कयो आहे? अच्छा अचे थो मज़ो अच्छा कहिड़ो अच्छा छाजे करे ठीक है बराबर है जुल्फी ठीक है हलायो अच्छा मज़ो अचे थो अच्छा मज़ो अचे थो न अच्छा अरे ये बोले 14 अगस्त के हवाले का की तमाम कुर्बान कयो ये सॼो इंसान 14 अगस्त के हवाले से 4 सूबा आया है जिसमें सिंध सरहद बलूचिस्तान में जा संदेश है मैं पेश कयो आवाम के केड़ो मैसेज दी जश्न आज़ादी के मौके पे आवाम के केड़ो मैसेज का जश्न आज़ादी के मौके पे साथ जश्न आज़ादी के धूमधाम से मनाएंगे मज़ो इंदा जाम स्टेज वगैरह चलते हैं की तैयारी 14 अगस्त के हवाले का अच्छा तैयारी कई टेबलो वगैरह कयो अच्छा प्यारे बच्चों अपनी जगहों पे बैठ जाए जेके हमारे नंढा ॿारनि जा गुलनि जहिड़े ॿारनि जो जेको वीचार ॿुधो ऐं उनखे अलावा जेके मैडम ने चवणो त अहिड़ा जेके मौक़ा अचणु खपनि ऐं उन्हनि नौजवान जेको नस्लुनि खे जेको फ़ाइदो थींदो ऐं नंढनि ॿारनि खे चवणो त ख़ाली मर्द न बल्कि औरतुनि खे बि जेको अॻियां अचणु खपे ऐं उन्हनि खे बि जेको तइलीम ॾिनी वञे जेके कानून सिर्फ़ु मर्दनि लाइ न आहिनि सिर्फ़ु जेको लेडीज़ खिलाफ़ आहिनि कानून सभिनी लाइ बराबरि आहिनि ऐं हिन सां नंढनि ॿारनि जो चवणो त जेके वॾेरा आहिनि जागीरदार आहिनि पंहिंजे नियाणियुनि खे जेको नथा पढ़ाइनि उन सां असां ईअं नथा चऊं पर असां उनखे चऊं था त अॻियां अचनि ऐं पंहिंजे नियाणियुनि खे अॻियां अचनि कैमरामैन शफ़ी सागर गुलफ्तार पवार लाटी न्यूज़ वरी